मूसा खे झुकाइण नामुमकिन आहे नवाब खान। जॾहिं हू दरिया खान जी नथो ॿुधे असांजी किथां ॿुधंदो? जेकॾहिं न झुकंदो न त पोइ मरंदो सूबेदार। हींअर वक़्तु आहे, जेकॾहिं तव्हां हुकुम कयो न त मूसा खे मारे लाश गुम करे छॾियो। मूसा मारिजी वियो न त पोइ मुंहिंजे घर जी इज़त कॾहिं बि वापसि न ईंदी। इहो ज़िंदा आहे त मूंखे अञा आसरो आहे। जंहिं ॾींहुं मां पंहिंजे घर जी इज़त खे वापसि आणींदुसि न उहो ॾींहुं मूसा जी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। भला तव्हांखे अंदाज़ो हूंदो त मूसा हुनखे कंहिंजी पनाह में रखियो आहे? मुंहिंजा अंदाज़ा मूसा जी सोचनि ताईं कॾहिं बि नथा पहुची सघनि। हेॾी इहा ख़बर हुजे हा न त हिन वक़्तु मूसा ज़िंदा न हुजे हा। मूसा खे मां घणो वक़्तु लिकाए नथो सघां। जेतिरो जल्दी थी सघे उनजो बिलो कयो नवाब खान। मूसा जे पोयां पोइवारी करण वारो केरु आहे जंहिंमां तूं ख़ौफ़ज़दा आहीं? हिकिड़ो दरिया खान हुयो, हुनखे बि मां लाकअप कराए छॾियो। मूसा ऐं सजावल जे विच में दुश्मनी आहे, हिन करे सजावल विच में कोन्हे। बाक़ी रहियो बहावल, इहो कोर्ट कचहरियुनि ऐं पेशियुनि खां अणवाक़ुफ़ आहे। पोइ बाक़ी कहिड़ो आहे जेका तोखे ख़ौफ़ थो थिए? छा मूसा खे छॾाइण जे लाइ मलाइका ईंदा? आख़िर मां हुनखे केतिरो पंहिंजे क्वार्टर में लिकाईंदुसि जेसीं ताईं मूसा हार नथो मिले। भला मूसा खे मां तव्हांजे हवाले कयां? सिर्फ़ वॾी सब्र कर, पोइ हिन बारे में सोचूं। ठीकु आहे नवाब खान, मां वॾी सब्र कयां थो, पर टे ॾींहं हुनजो बिलो करे छॾियो। बाबा मूसा जी का ख़बर पई? न मां, ख़बर ई कान थी पए त मूसा खे पुलिस अलाए काॾे गुम करे छॾियो आहे। ज़ाहिर ई नथी करेसि। बाबा छा थो सम्झी त नवाब खान मूसा खे माराए त न छॾींदो? नवाब खान त पूरो ज़ोर लाईंदो, पर हुन सां मूसा जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे विधीसीं त पोइ नवाब खान ऐं सूबेदार मूसा जे वार खे बि तओ नथा ॾेई सघनि। वध में धा इहो कंदा मूसा ते कूड़ा केस आहिनि, उनखे चालान करे जेल मोकिले सघनि था। जॾहिं बाबा मूसा खे जेल थी वियो न त बि 3-4 साल अंदर ई हूंदो। कूड़नि केसनि में असां बि मूसा खे सज़ा ॾियण त कोन ॾींदासीं। 2 हाज़िरिन में मां पाण ई ज़मानत ते आज़ाद कराईंदोसांसि। खुदा करे बाबा त ईअं ई थिए। सूबेदार नवाब खान जो ख़ासि चमचो आहे, पर जे सूबेदार बदिली थी वञे ऐं उन जी जॻह ते ॿियो केरु अची वञे न त पोइ नाहक ज़ुल्म बि असांजे मथां न थींदा। पर हिनमहिल इहो सूबेदार नवाब खान जो वेहारियल गुॾो आहे। जीअं न हुनखे नवाब खान चवे थो तीअं करे थो। चोर खे चवे थो चोरी कर ऐं भाॻे खे चवे थो होशियारी कर, तुंहिंजे घर में चोर घिड़ियो आहे। ॿई पासा थो विढ़े। बाबा सूबेदार हराम ते लही पियो आहे, पघार सरकारी खणे थो ऐं नौकरी नवाब खान जी करे थो। हा मां, असांजे इन मुल्क में चंद अहिड़ा ऑफिसर आहिनि जिन मुल्क जी ॿेड़ी ॿोड़े छॾी आहे। जे उहे बि साफ़ थी अचनि असांजो मुल्क अलाए किथे वञी पुॼे। तकलीमा कीअं हुई? बाबा साईं जे पकड़ो ई आहे ऐं पादर बि खाइणा आहिनि, पोइ हिन सभिनी जे साम्हूं छो? बाबा साईं पोइ हाणे मां वञा थो, सभिनी जे अॻियां मां पंहिंजी बेइज़ती कोन कराईंदुसि। वीर दिमाग़ में कीलियूं ठोके ऐं बग़ैर ॿुधाइण जी थो वञी। तव्हां कयो ॿार हलो वञो था बाबा साईं। हाणे बक कीअं अचणु थियो आहे? बाबा साईं घरवारी मूंखे वेहाणी न थीजे, चए थी त वॾेरे खां पुछ त असांजी छोकिरी मरी वई या ज़िंदा आहे। मरी वई उहा, पंहिंजी रन खे वञी चयो त हाणे आसरो लाहे छॾे। बाबा साईं असांजी न्याणी जेकर मरी वई आहे त पोइ मूसा ज़िंदा छो आहे? कंहिं चयो त मूसा ज़िंदा आहे? उनखे बि मूं कबर में दफ़न करे छॾियो आहे। बाबा साईं तव्हां था चओ त मूसा खे मूं कबर में दफ़न करे छॾियो आहे। माण्हू चवनि था वॾेरे खे ॻोल्हींदो वथे थो मारण जे लाइ ॻोल्हींदो। अरे वाड़ा माण्हुनि जी ॻाल्हि ते न लॻो। हाणे जेकर तोखे मूंसां नज़र अचे न पोइ अचे मूंखे चइजां नवाब खान तो मूंसां कूड़ आहियो। बाबा साईं पोइ माण्हू जेके आहिनि इहे कूड़ था हणनि, जेके चवनि था मूसा खे असां अखियुनि सां ॾिठो आहे, पंहिंजे अखियुनि सां।
तोखे ॿियनि जी ज़बान मथां एतबार आहे, बाक़ी मूं मथां कोन अथई। पर बाबा साईं बस हाणे बस, जॾहिं मूंसां नज़र अची न पोइ अची ॿुधाइजां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।